तू कौन सुधरंदे। निकर कट मेयूं वक्त पर थी रोज मेयूं काए तो अचे। जी बाबा मीर जी या मजाल जो रईस मिठल खाने जे सामू तो थे वो तारे ते लाई वक्त काट ताके चई आ थक जी पियो आ उन टिन्नी भारी ने मथो खराब आ उन ला कुछ कर कयो कुछ भी कोन था ताई बस बतारा कहर थियो छा थियो अचर इन बन जबार के धकणी केराए तो गोठाणा शहर खणायस। हमदार जल्दी कर गाड़ी कर रहा। हाजुर बाबा हाजुर यो छा पियो गोली बाबा सुरमू तो कटा आखिर में जा भाड़े बुतोली सड़ंगा चल इन तो के शुरू याद आयो जल्दी कर। हां दादी जल्दी पैदा सहे ना खान तो हम तो बाबा चोरी वारो अगियो केस ही केस हण मीर वारन मथा एड़ो सोगो करीन जो 5 सालन जे ला त गोठ जो मुंह न ॾिसी सघन। वॾा के तकड़ा आयो हिक पॾे मो जान छुटी ना है वर बियो करे विधो अदा बाबे जी केर बेइज्जती करे ऐं असां चुप करे वियो ये थी न तो सके। पुट केड़ी हुन मुझी बेइज्जती कई तो वो एतो तो चई ते मैं जमीन में कढी वन। बाबा तुंजे लाइ भली या गाल नाहे पर असां का यो बर्दाश्त कोन थींदो त तवां सां केर डंद चक दे। बस हाणे जेको थियो सो थियो पुलिस अचण वारी हूंदी
तूं निकिरण जी कर। ना अदा मां तव्हांखे अकेलो छॾे कोन वेंदुसि। मूंखां इहो कोन पुॼंदो तव्हांखे पुलिस वठी वञे ऐं मां वटां लिकंदो। पोइ हीअं था कयूं, सभु हली थाणे ते था वेहूं, पोयों घर ख़ाली हुजे, वाह जो ठहंदासीं। माण्हू छा चवंदा? अदा पोइ तव्हां निकिरी वञो। जेसि ताईं मां पुलिस खे हथ न ॾींदुसि न, तेसि ताईं पुलिस जो ज़ोर न टुटंदो। सम्झंदा कयो मुंहिंजी ॻाल्हि खे। पर अदा जहिड़े में तव्हां त कोन हो। मां हुजां या न हुजां, अॻ में नालो मुंहिंजो लिखाईंदा। हू सम्झनि था त मीर अंदरि वियो त पोयां वावर ई न थींदा, पर हुननि वाइड़नि खे कहिड़ी ख़बर त मां अंदरि वियां थो त अञा बि वधीक मज़बूत थी वञा थो। पर अदा बसि अचर हाणे ॻाल्हियुनि खे छॾ, तूं निकिरण जी कर। मिठल केॾी महिल बि पुलिस जी मोबाइल मोकिले सघे थो। जीअं तव्हांजी मर्ज़ी अदा। मुंहिंजी मर्ज़ी इहा आहे त फ़िलहाल को बि नओं फॾो खड़ो न कजाए जेसि ताईं तव्हां निकिरी अचो। हे जेके अथई न माण्हू, इन्हनि जे चवण ते न लॻजाए, न ई कन ॾिजाए। वालेकुम सलाम। छो तकलीफ़ कयो सूबेदार साहब? न्यापो कयो आहे त मां पाण ई पहुची वञा। आचार्य नबन किथे आहिनि? सूबेदार मां हाज़िर आहियां। आचार्य किथे आहे? छो असां ॿई न आहियूं छा? आचार्य ते बि एफआईआर दाख़िल थियल आहे। आचर घर कोन्हे, फिलहाल असां ॿिन्ही खे वॾे घर वठी हल। आचार्य खे बि हाज़िर कर, न त मूंखे घर जी तलाशी। बस वॾेरे जे उछलाल टुकरनि ते एतिरी आकड़ न कर, सुभाणे पछताइण पवई। इंस्पेक्टर दाऊद की तो धमकी नहीं। धमकी नथो ॾियां तोखे, धमकी नथो ॾियां, सच थो चवां। कई इंस्पेक्टर आया, कई इंस्पेक्टर विया, मीर अॼु बि कायम ऐं दायम तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। हेलो हलो। हमरा जी ख़बर ॾियो। हमरा बिल्कुलु सही आहे बोतार। असां पंहिंजे हमरा जो प्लान ज़रूर वठंदासीं। त पोइ तव्हांखे रोकियो कयां? पर पोइ बि असांखे तव्हांजी मदद जी ज़रूरत पवंदी बोतार। बाबा मां त तव्हां सां गॾु आहियां। हुअं बि मीर ॾे मुंहिंजा कई वहिंवार रहियल आहिनि। बोताल मुबारक आ। अंदर ख़ैर त आहे? बोताल पुलिस आई, मीर नंबर लगे खंबे खड़ी वई। आश्चर्य की बाबा। ओए तेरे खीस कमदार सुठो थियो। बोताल सुठो थियो, साचो थियो। अजू अजू आचर अकेलो अथव? तव्हां आचर जी सार लहो, मां थाणे ते वञी मीर जी ऐं नबन जी सार थो लहां। बोतार मीर खे त वॾे घरो मार हाण न। 2 रुपया घरां ख़र्च करे बि सुभाणे साईं चालान कराए कयांसि तो सेंटर हवाले। पोइ त भले वते हाज़िरियूं खाईंदो।